मुल्तान में क़ौमी असैम्बली की सीट N148 में ज़िमनी चूंड के लाइ समूरी पोलिंग स्टेशन से पोलिंग जारी है, जेका शाम 5 वगे ताईं बिना के वक़्फ़े जे जारी रहंदी। तकजे N148 मुल्तान में नव उम्मीदवार चूंडनि में हिस्सो वठी रहिया आहिनि। PP जे उम्मीदवार अली कासिम गिलानी ऐं सुन्नी इत्तेहाद कौंसिल जे उम्मीदवार तैमूर महीअ विच में सख़्त मुक़ाबले जा इम्कान आहिनि। इलेक्शन कमीशन मूजिब ज़िमनी चूंड जे लाइ 275 पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कई वयूं आहिनि, जंहिं मां 69 पोलिंग स्टेशन्स के हसास करार ॾिनो वियो आहे। 4,44,231 वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। हसास पोलिंग स्टेशन ते पाक फ़ौज ऐं रेंजर्स जा जवान गश्त ते मुक़रर रहंदा। हसास पोलिंग स्टेशन ते CCTV कैमरा बि लॻाया विया आहिनि, जॾहिं त एंट्री ते वॉक थ्रू गेट्स बि लॻाया विया आहिनि। पुलिस जा 3000 एहलकार ऐं ऑफिसर ज़िमनी चूंडुनि में ड्यूटी ॾेई रहिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।